नाज़रीन अव्हांखे ॿुधाईंदो हलां त इब्राहिम हैदरी टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे चेयरमैन नज़ीर अहमद भुट्टो चयो आहे त इब्राहिम हैदरी टाउन समेत ज़िले मली जे नौजवाननि खे स्पोर्ट्स जूं सहूलियतूं मुहैया करण लाइ 20 एकड़नि ते ॿधल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तामीर कयो वियो आहे, जंहिं जी लाॻत लॻभॻ 4 अरब रुपया आई आहे। स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में औरतुनि ऐं मर्दनि जे लाइ अलॻि-अलॻि सां रांदि जूं सहूलियतूं मुयसर आहिनि, जंहिं में क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, वॉलीबॉल, बैट्समैन समेत ॿियूं स्पोर्ट्स जूं सहूलियतूं मुहैया कयूं वेयूं आहिनि। टाउन चेयरमैन नज़ीर अहमद भुट्टो चयो त स्टार स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स खे बैनुल अक़वामी मयार जे मुताबिक़ तामीर कयो वियो आहे, जेको कराची जो वाहिद स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे जेको पंहिंजे नौवियत जे मुनफ़रद ऐं शानदार स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे। टाउन चेयरमैन नज़ीर अहमद भुट्टो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे तामीरात मुकमल थियण बैदि इब्राहिम हैदरी टाउन जे हवाले करण जे तक़रीब दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे वधीक चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे तरफ़ां कराची ऐं मलीर जे नौजवाननि जे लाइ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हिकु तोहफ़ो आहे। नौजवान रांदियुनि जे मैदान खे सजाइनि ऐं मंशियात समेत समाजी बुराइयुनि खां बचनि ऐं पंहिंजो ऐं मुल्क जो नालो रोशन कनि। असां रांदियुनि जा मैदान ठाहिया आहिनि, हाणे उन खे सजाइणु नौजवाननि जो कमु आहे। असां नौजवाननि जे हौसला अफ़ज़ाई कंदा रहंदासीं, नौजवाननि खे स्पोर्ट्स जूं समूरियूं सहूलियतूं मुहैया कंदासीं। इब्राहिम हैदरी टाउन जे समूरनि इलाइक़नि ऐं रांदियुनि जा ग्राउंड तामीर कराया वेंदा त जीअं नौजवाननि खे स्पोर्ट्स जूं सहूलियतूं मिली सघनि, नौजवान नस्ल मंशियात ऐं ॿियनि समाजी बुराइयुनि खां पासो कनि ऐं रांदियुनि में हिसो वठनि। टाउन चेयरमैन नज़ीर भुट्टो चयो त रांदियूं सेहतमंद माशरे लाइ ज़रूरी आहिनि, नौजवाननि खे रांदियुनि में हिसो वठणु घुर्जे। उन मौक़े ते टाउन जे वाइस चेयरमैन रफ़ीक दाऊद जद, चीफ इंजीनियर सुहेल मल्ला, डायरेक्टर मुश्ताक मट्टू समेत ॿियनि ऑफिसरनि ऐं टाउन मेंबरनि पिणु शिरकत कई। रिपोर्ट रायबगांव, इब्रा न्यूज़, कराची।